जद अमीर उमर बुधो तव वो उमर जिसके आदा पेशेदा सकर अजब जहन्नम उमर जे दुश्मन ते दीवानो वो उमर जिसके आदा पेशेदा सकर उस खुदा दोस्त हजरत पेला सलाम मुस्तफा अन्या कलमू न पढ़ी हुई दारुल निदवा मक्के में वड़ा वड़ा सरदार अमीर रईस मीटिंग कड़ी रखियूं उन मीटिंग जो मकसद कहिड़ो त असां जे खुदा जी मिठो मोहम्मद मुखालफत थो करे हाणे छा कजे हिकड़े चयो तहां मिठे मोहम्मद के दुनिया जे नक्शे ता खत्म कयो अल्लाह ताला कुरान शरीफ में फरमायो व मकरू व मकर अल्लाहु वल्लाहु खैरुल माकिरीन ओए पंजूर तू प्यार सन खुदा पंजी मनसूबा बंदी फरमाई अल्लाह भली मनसूबा बंदी कंदड़ा भट्टन जे जलसे में अचण वारो हिकड़े काफर चयो कैरा जो मिठे मोहम्मद जो सिर खणी अचे 200 गाढ़ा उठ दींदो सांस ओए 200 गाढ़ा उठ हिन दौर जी V8 लैंड क्रूजर जी जा करने का एडी वडी मालियत हजरत अमीर उमर अन्या कलमू न पढ़ियो हो मुसलमान कोन थियो हो उथी भी रहियो 200 उठ मुखे कोना गमन बस मुखे इजाजत दियो तमाम मिठे मोहम्मद के नऊज बिल्ला दुनिया ता खत्म करे अचा हजरत अमीर उमर के क्यों ठीक आ जानिय जो रत थस अखिन आई कल्लन मा जुनून गजब कावड़ जोश हजरत अमीर उमर जो बाहर पियो निकरे रस्ते में इंदे इंदे हिकड़े मदीने जे साईं जे सहाबी ॾिठुस उमर केरे तो वनी तलवार हथ में खणी निकतो खैर ताए चे वन्या तो मिठे मोहम्मद के खत्म करण उन सहाबी चयो नबी करीम दे पो वञ पहिरियां पंहिंजे घर जी सार तल घर जी सार छा मतलब तुंहिंजी भेण ऐं तुंहिंजे भेण जे मुड़स उन मदीने जे मीर जी गुलामी कबूल कई आ हजरत अमीर उमर के जॾहिं ॻाल्हि जी ख़बर पई तलवार हथ में सरदारे दो जहान जे घर वारे रस्ते के मटाए रस्ते में इंदे इंदे जरे अञा भेण जे घर जे दर का कुछ परे आ अदरा भेण जे घर मां अल्लाह जे कुरान जो लोलियूं पयूं अचन ताहा मा अंज़लना अलैकल कुरान लितश्का अमीर उमर जेको पहिरियां जलाल में आ जोश में आ जज्बे में आ जुनून में आ कावड़ में आ विणन जे इरादे सां पियो अचे पर जॾहिं कुरान जे कर लोलियूं कलम ते पियूं उते कुछ मिंट बीह रहियो दिल जी दुनिया अल्लाह जे कुरान मटे छॾियसि अॼु मुसलमान जे रूह जी ग़िज़ा गाना अॼु मुसलमान साल पूरो थियो फटाका छॾे गाना हणे खुदा जे नाफरमानी वारियूं ॻाल्हियूं ऐं वरी छा चवंदासीं साईं पाकिस्तान में वॾो मईशत जी तबाही थी वई असां कहिड़ा चङा कम कया जो मईशत सुधरी असल रूह जी ग़िज़ा अथव क़ुरान अमीर उमर अञा मुसलमान कोन थियो हो कुरान जूं लोलियूं जो कननि ते पयूं अखिन में लुढ़काया जमीर मलामत कयस
इहो इंसान जो कलाम तनाहे यासीन वल कुरानिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम। हथ में देखनी जो सुभान अल्लाह। ज़मीर मलामत कैसे साथियो सही पर वरी अकुल के हलाई तलवार हथ में खणी भेड़ जे दर जे मथा आयो दरवाजो ठड़कई अदरा भेड़ और दरवाजे जे सोराखन मां ॾिठो अमीर उमरा जलाल मिया तलवार हथ में आ तकड़ में भगी पंहिंजे मुर्स के ऐं कुरान जे उस्ताद के थी चवे कुरान साइड ते कयो उस्ताद साइड ते थी मुवारो भा उमर बाहर बीठो आ जीअं जो अमीर उमर घर में आयो देर लगी पंहिंजे भेण के धकण शुरू कई फिरी वई लात के छॾे ॾिनी उसा के छॾे ॾिनी मनात के छॾे ॾिनी भेण अखियुनि में लुड़काणे चयो ओ अमीर उमर तोखे लात उसा जी गुलामी मंजूर आ मुखे मदीने जे ताजदार जी गुलामी मंजूर आ। हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह। मदीने वञो जोर सां चओ सुभान अल्लाह। भेड़ खे मारे धक पियो हणे रत वही पई चए थी उमर जे पी जो तूं पुट आहीं ओला पी जी मां बधी आया जे मां जो तो खीर पीतो ओला मां जो मुंह पीतो तू कुफर में ॾाढो ई मां मिठे मोहम्मद जे गुलामी में ॾाढी आई। अमीर उमर आखिर इंसान मारे मारे जरे हथ थकस भेण जे रतो वारी हालत के जो ॾिठई अखियुनि में लुड़काया जे तो भेण इहो छापे पढ़ियो है इहो मुखे त ॾेखार न उमर तू मुशरिक पलीत हन कुरान पाक उन दूर में या तख्तीअ ते या जहिड़े हिसाब सां लिखियल आहे तोखे मां वेझो कोन पहुचण ॾींदमि भला चए थो भेण ॾिसां त सही हज़रत अमीर उमर भेण चादर झोली में रखियस अल्लाह जे कुरान जो तख्तियूं रखी सामू जो नजर करे लिखल इन्नी अनल्लाह है मां अल्लाह आया खुदा पंहिंजो तारफ तो कराए बेकदरी को मायूं असी रब असां के तारफ कराए इन्नी अनल्लाह। अमीर उमर जरा या आयत ॾिठी उते चई अशहदु अल्लाह इलाह भेड़ वात ते हथ ॾिनो इते न जंहिंजे सदके कलमो मिलियो जंहिंजे सदके ईमान मिलियो हेॾे अमीर उमर भेड़ जे घर में आ होॾे मदीने जा साईं दुआ पिया कर ओ मौला मूंखे उमर मिला दुनिया चे त मदीने जो मीर मिले भट्टी चवण ॾाहिरी चवण नवाब शाह वारा चवण मोरे वारा चवण मदीने जो मीर पियो जे मौला पंहिंजे दीन जे तक़वियत जे लाइ उमर मूंखे मिला। हज़रत अमीर उमर खे भेण थी चए ईअं न जीअं आए हुए उन हालत में वञ तलवार हथ में खणी सिधो मदीने जे मीर जे दरबार ॾे पियो अचे। हज़रत हमज़ा बीठो आ साईं जो सही अमीर उमर तो अचे तलवार हथ में अथस पाण फरमायो उमर पाण कोन आयो आ उमर खे अल्लाह मोकिलियो आ तलवार खयो पियो अचे पाण फरमायो बीहो त सही अमीर उमर जीअं आयो असां जे सिंधीअ में जमान हथियार फिटा कई सरदारे तो जहान जे सामूं बीठो अन्नबियो औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम
अनफुसिहिम नबी मोमिनन के उन्हनि जे जानन का वधीक मालिका उमर पंहिंजी जान सरकार जे दरबार में ॾिनी अर्ज़ के हबीब पहिरियां सिर वठण आयो हुसि पर हाणे सिर वठण न उमर पंहिंजो सिर तुंहिंजी मिल्कियत में ॾियण आयो आहे।